सिंध समेत सॼे मुल्क में गैस जो बहरान वधीक संगीन। कराची, हैदराबाद, सखर, लाड़काने, मीरपुर ख़ास, नवाबशाह जे मुख़्तलिफ़ शहरनि में गैस नायाब। गैस न अचण सबब गीज़र ऐं हीटर बेकार। महांगी LNG ऐं काठियुनि जे अघनि में इज़ाफ़े सबब शहरनि जी ॾुखाइनि में इज़ाफ़ो। मुल्तान, पेशावर, क्वेटा ऐं ॿियनि शहरनि में भी गैस जो बहरान। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी मुल्क में गैस जे बहरान ते ॻणती ज़ाहिर कई छॾी। संदसि चवणु आहे त गैस जे बहरान सबब अवाम जा चुल्हा थधा थी विया आहिनि। अवामी मसइलनि जो हल तहरीक इंसाफ़ हुकूमत जो ख़ात्मो आहे। गैस जे अण ऐलानियल लोड शेडिंग अवाम जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। वफ़ाक़ी वज़ीर LNG जी ख़रीदारी गैस टर्मिनल बाबति मुसलसल कूड़ ॻाल्हाए रहिया आहिनि। देर सां टेंडर करण सबब मुल्की तारीख़ जी महांगी तरीन LNG जा सौदा कया विया आहिनि। महांगी LNG जा सौदा करण बावजूद परॾेही कंपनियूं ऑर्डर रद्द करे रहियूं आहिनि। इम्तियाज़ शेख हर इंसान सिंधता कुर्बान सिंधता हर इंसान सिंधता कुर्बान सिंधता हर इंसान सिंधता कुर्बान सिंधता हर इंसान सिंधता। मां जियां त सिंध लाए जियां, मां मरां त सिंध लाए मरां। मां जियां त सिंध लाए जियां, मां मरां त सिंध लाए मरां। सिंध TV नेटवर्क जे सर ते इल्म पिरायो। सिंध समारे जे सिरे हेठि सकाफ़ती ॾियारो मल्हाइण लाइ सरगर्मियुनि में तेज़ी। कराची जे इलाइक़े गुलिस्तानी जोहर में सच वेलफेयर एसोसिएशन तरफ़ां सिंधी खाधनि जी दावत। मच्छी, पली, साग, बुसरियूं ऐं ॿिया सिंधी खाधा पेश। फनकारनि तरफ़ां सुरंडी वर्खा। बदीन जे हाई स्कूल में तक़रीब, टेबलोस पेश, गीतनि ते रक़्स। घोटकी में सिंध मलाह फोरम तरफ़ां सकाफ़ती रैली, गीतनि ते झुमरियूं। टंडे मोहम्मद खान में भी सकाफ़ती रैली कढी, गीतनि ते रक़्स। कंडियारे ऐं हिंगोर जा भी मच कचहरियुनि दौरान डोर बेत ऐं गुजारतुनि जी वर्खा। ड्रखण में मच कचहरी, फनकारनि सुरंडी वर्खा करे माण्हुनि खे जुमाए छॾियो। घोटकी में सकाफ़ती ॾिहाड़ जे सिलसिले में वज़न खणण जो मुक़ाबलो पोहरियत अब्दुल जब्बार मीरानी खटे वियो। बहराम में ॻोठाणे जी गिरफ़्तारी ख़िलाफ़ ॻोठाणनि जो ॿिए ॾींहुं बि थाणे अॻियां धरणो। DSP सां ॻाल्हियुनि खां पोइ एहतजाज ख़तमु करण जो ऐलान। सुभाणे SSP वटि ॻाल्हियूं करण जो फ़ैसिलो। ॻोठाणनि जो चवणु आहे त पोहरियत शाहनवाज़ खोसे खे बाज़ाहिर न कयो वियो त सिंध में एहतजाजी मुज़ाहिरा कया वेंदा। जर्नलिस्ट राइटर्स फॉर ट्रुथ एंड जस्टिस तरफा नाज़िम जोखे जी खून सां इंसाफ़ लाइ खैरपुर में एहतजाजी रैली। कलम धड़नि समेत मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻवाननि जी शिरकत। अॻवान जो चवणु आहे त नाज़िम जोखे जो खून लोहण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। जवाबदारनि खे सज़ा ॾियण ऐं सरदारी निज़ाम जे ख़ात्मे लाइ संदन जिदोजहद जारी रहंदी। कंबर में प्लाट जे तकरार तां क़त्ल थियल फ़हमीदा सियाल जे खून सां इंसाफ़ न थी सघियो। सियाल बिरादरीअ तरफ़ां क़ातिल गिरफ़्तार न थियण जी सूरत में कमू शहीद वटि धरणे जो ऐलान करे छॾियो। डॉक्टर ख़ादिम हुसैन सियाल जो चवणु आहे त सिंध में बलोचिस्तान खां वधीक बदतर हालतूं आहिनि। चूंडियल नुमाइंदा पंहिंजे वोटरनि खे क़त्ल करे रहिया आहिनि। न्याणी खे सिंध ऐं बलोचिस्तान में सख़्त क़ुरान बराबरि सम्झियो वञे थो, पर ज़ालिम बासरनि खे न्याणी फ़हमीदा सियाल खे क़त्ल कंदे को रहम न आयो। हू सम्झनि था त वाक़े में हुकूमती धुर जा माण्हू मुलविस आहिनि जिन खे कानून जी पुठभराई हासिल आहे ऐं गिरफ़्तार बि नथा थियनि।
असारी मम्मा के इंसाफ़ वठण दिला। मुझी मम्मा के मुझे पप्पा मारे छो। मम्मा के इंसाफ़ मिले उनके फांसी मिले। हैदराबाद में मुड़स था क़त्ल थियल चेन ॿारनि जी माउ एनी बलो जे खून सां इंसाफ़ लाइ वारसनि सिविल सोसाइटी जी रैली ऐं धरणो मक़तूल जी अमर जो चवणु आहे त जवाबदार धुर बासर हुअण सबबि केस तां हथ खणण लाइ धमकियूं ॾेई रही आहे। एनी बलो जे क़ातिल खे सख़्त सज़ा ॾेई इंसाफ़ कयो वञे। मुल्क में पीअण जो 61% पानी सेहत लाइ हानिकार हुअण जो इंकशाफ। पाकिस्तान काउंसिल ऑफ रिसर्च इन वाटर पंहिंजी रिपोर्ट में चयो आहे त गैर महफ़ूज़ पानी जे इस्तेमाल सबबि कैंसर जे केसनि में इज़ाफ़ो थी रहियो आहे। पाकिस्तान में पीअण लाइ दस्तियाब रुगो 39% पानी महफ़ूज़ जॾहिं त 61% गैर महफ़ूज़ आहे। असद उमर जो चवणु आहे त इस्लामाबाद जे हर 3 घर में कैंसर जो मरीज़ नज़र अचे पियो। सबबि पाणीअ में आर्सेनिक जी मौजूदगी थी सघे थो। पीडीएम जी स्टेयरिंग कमेटीअ जो अहम इजलास सुभाणे तलब हुकूमत मुखालिफ़ एहतजाज जी तहरीक बाबति हिकमत अमली जोड़ी वेंदी। तकरारी कानून साज़ी खे सुप्रीम कोर्ट में चैलेंज करण बाबति भी गौर थींदो। वज़ीर आज़म इमरान खान जो चवणु आहे त लैंड माफ़िया अमीर तबक़े जी मदद सां 6000 अरब रुपयनि जी ज़मीन ते क़ाबिज़ आहे। सरकारी ज़मीनुनि जी डिजिटल रिकॉर्ड खां पोइ लैंड माफ़िया संदन मददगारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। कब्ज़ा ख़त्म कराइण जी कोशिशुनि में ईवीएम जहिड़ी मज़ामत खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। मुस्लिम लीग नून जे अॻवान शाहिद खाकान अब्बासी नेब खे सभ खां वधीक करप्ट इदारो करार ॾेई छॾियो। संदसि चवणु आहे त एहतसाब बि हिकु धांधली आहे। कानून जो ग़लति इस्तेमाल कयो पियो वञे। रुगो सियासतदान निशाने ते आहिनि। जजनि जनरलनि कामोरा शाही सनतकारनि ते कॾहिं बि नेब कानून लागू न थियो आहे। नेब चेयरमैन ॿुधाए त कहिड़े सियासतदान वटां करप्शन जी रक़म मिली आहे। भाॼोकड़ शख़्स जी तकरीर सां कॉन्फ्रेंस जी पुॼाणी आईन कानून सां मज़ाक आहे। जजनि ऐं अदलिया जी तौहीन कई पई वञे। सुप्रीम कोर्ट बार एसोसिएशन खे अणधुरियो किरदार अदा करणु घुर्जे। फवाद चौधरी भाॼोकड़ शख़्स जे ख़िताब कॉन्फ्रेंस इंतज़ामिया बाबति शक शुबा पैदा करे छॾिया आहिनि। शहज़ाद अकबर बलोचिस्तान जे इलाइक़े हरनाई में हथियारबंदनि 3 पोरियतुनि खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। वाक़े खां पोइ सिक्योरिटी फोर्सेस जो इलाइक़े में सर्च ऑपरेशन। मीरपुर ख़ास में एंटी करप्शन जे करप्ट अमलदारनि ख़िलाफ़ कार्रवाई शुरू। सिंध टीवी न्यूज़ जी ख़बर ते नोटिस खां पोइ ख़ासि मददगार बंगुल ख़ान बहर सर्कल ऑफिसर जे मुअत्तल करे छॾियो। मंज़ूर मेमन ख़िलाफ़ वधीक कार्रवाई लाइ चीफ सेक्रेटरी खे सिफ़ारिश। एंटी करप्शन जे चेयरमैन मोहम्मद नवाज़ शेख जो चवणु आहे त करप्शन कंदड़ अमले ख़िलाफ़ कार्रवाई शुरू कई वई आहे। करप्शन कंदड़ अमले खे बख़्श न कयो वेंदो। लाड़काने में हथियारबंदनि पुराणे तकरार तां औरत खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। नज़ीरा खोसो फायरिंग खां पोइ लाड़काने अस्पताल में दमधणी हवाले कयो। वाक़े खां पोइ इलाइक़े में ढका। कराची में क़त्ल थियल तंगवाणी जे पोरियत जे वारसनि जो लाश रखी धरणो। मक़तूल जे वारसनि जो चवणु आहे त कराची पुलिस वाक़े में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार करण खां इनकार करे रही आहे। शिकारपुर वेझो चिंची रिक्शा ड्राइवरनि में सवारी खणंदा झेड़ो। पानो लॻण सबबि हिकु ॼणो मारिजी वियो। पुलिस हिकु ॼणे खे गिरफ़्तार करे वरितो। धुरियुनि में छिगंदा। शहदादपुर में झेड़े जो ज़ख़्मी सूर न सहंदे फ़ौत। आशिक हाजाने अस्पताल में दमधणी हवाले गयो। सरवरी जमात जे अॻूणे सरबराह पीपी अखबार मखदूम अमीन फ़हीम जी 6हीं वरसी मल्हाई वई। सूबाई वज़ीर महबूब समान संदसि मज़ार ते चादर चाढ़े वरसीअ जी तक़रीबुनि जो इफ़्तिताह कयो। बिलावल भुट्टो ज़रदार जो चवणु आहे त मखदूम अमीन फ़हीम पार्टी क़यादत जी 3 नस्लनि ताईं जिदोजहद कई। अमीन फ़हीम आख़िरी पसाह ताईं पार्टी सां वफ़ादारी कई।
ठारू शाम में इंसानियत खे लॼाईंदड़ वाक़ियो। सहारनपुर के बीमारी सबब औरत खे मासूम नींगरीअ समेत घरां कढी छॾियो। औरत मस्जिद अॻियां सख़्त थधि में ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर। संदसि चवणु आहे त वालिद ऐं ॾेर खेसि घरां तड़े छॾियो आहे। हुन खां साहुरा पिनी कयल पैसा बि खसे वेंदा आहिनि। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में उरड़ी जे मर्ज़ ते ज़ाब्तो न अची सघियो। पीर ॻोठ में 3 मासूम ॿार उरड़ी विघे फ़ौत। वालिदैन खे बेहोशी जा दौरा। सिहत खाते बीमारी खे रोकण लाइ के बि उपाउ न वरिता। मुझो पाण फोटो ते बीठल आहे ई बि दरिया मां पर अलाह बचायो ई वरी आयो। ॿियो मुंहिंजो भाउ वीचारो बि वियो हले। सदा मर जे विछोड़े खां कीअं ज़िंदगी सूरनि जी आहे। राति ॾींहुं सूरनि में आहियूं। ॾींहं त भरे थो त बि सूरनि जे राति पए थी त बि असांजे लाइ सूर आहिनि। सिंध समेत सॼी दुनिया में मोहाणनि जो आलमी ॾिहाड़ो मल्हायो वियो। सामूंडी पट्टी जा मोहाणा बुनियादी सहूलियतुनि खां वांझियल। भारतीय जेलनि में कैद केतिरनि ई मोहाणनि जे वाहुर न थी सघे। मंछर ढंढ ते मोहाणनि जी पुरवकार तक़रीब। कराची जे इलाइक़े इब्राहिम हैदरी में मोहाणनि जी बेड़ियुनि ते रैली। कंदरकोट, राणीपुर ऐं तलहार में मोहाणनि जी बुनियादी सहूलियतुनि जी फराहमी लाइ रैलियूं। कंडियारे में पाक फ़ौज तरफ़ां जिस्मानी फुर्तीअ जे आलमी मुक़ाबलनि में पहिरीं पोज़ीशन माणींदड़ मेहड़वासी जवान अमजद अली आगरे जे मान में आजाणो। संदसि चवणु आहे त हुन वालिदैन ऐं मुल्क वासियुनि जी दुआनि सां क़ौम जो नालो रोशन कयो। सिंधी नौजवाननि में वॾो टैलेंट आहे। दोदापुर वेझो 1.5 वरे जो नींगर पाणीअ में बुॾी फ़ौत। वालिदैन खे बेहोशी जा दौरा। इलाइक़े में सो। यामशोरे में बदअमनी ख़िलाफ़ नौजवान सुजाग तहरीक जी एहतिजाजी रैली ऐं धरणो। अॻवान जो चवणु आहे त इल्म जे शहर में चोरियुनि ऐं फुरलुट जा वाक़िया आम बणिजी विया आहिनि। पुलिस अमन अमान क़ाइमु करण में नाकाम थी चुकी आहे। ठुल में बदअमनी वधी वई। 2 दुकाननि मां चोरी। हिक दुकानदार खां फुर। वापारियुनि जो बदअमनी ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो। अॻवान जो चवणु आहे त पुलिस जी नाअहलियत सबबि अमन अमान जी सूरतहाल ख़राब थी वई आहे। चोरी ऐं फुरलुट जा वाक़िया आम बणिजी विया आहिनि। ऐं पाकिस्तान ऐं बांग्लादेश में आख़िरी T20 मैच सुभाणे खेॾी वेंदी। शानवाज़ दहाणी समेत वधीक नौजवान रांदीगरनि खे मैदान में लाहिण जो फ़ैसिलो।